ज़ुय्यिना लिल्लज़ीना कफ़रुल हयातुद दुनिया। इन हिस्से में एक इहा समझाणी भी आहे त ज्यादा माल हुजण, ज्यादा दौलत हुजण इहो अल्लाह जे राज़ी हुजण जी का दलील ना है। माण्हू ईअं न सम्झे त मूं वटि पैसो ज्यादा आहे, मूंसां अल्लाह राज़ी आहे, मूं ते अल्लाह से मेहरबान आहे, मूं ते अल्लाह से जी रहमत आहे, तॾहिं त मूं वटि ज़मीन ज्यादा आहे, तॾहिं त मूं वटि मिल्कियत ज्यादा आहे। जेकॾहिं इहो उसूल ऐं ज़ाब्तो हुजे हा त सभ खां वधीक अल्लाह से क़ारून जे मथां राज़ी हुजे हा, जंहिंजे खज़ाननि जूं चाबियूं बि हिकिड़ी मुकम्मल जमात खणी घुमंदी हुई। इहो उसूल ऐं ज़ाब्तो न आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाक आहे, नबी साईं फरमायो अल्लाह साईं रिज़्क़ उन्ही खे बि ॾींदो आहे जंहिंखो राज़ी हूंदो आहे, ऐं अल्लाह साईं रिज़्क़ उन्ही खे बि ॾींदो आहे जंहिंखो नाराज़ हूंदो आहे। रिज़्क़ अल्लाह साईं हर हिक खे ॾींदो आहे, जंहिंखो राज़ी आहे उनखे बि अल्लाह साईं रिज़्क़ ॾींदो, जंहिंखो नाराज़ आहे उनखे बि अल्लाह साईं रिज़्क़ ॾींदो। अॻिते नबी साईं फरमायो पर अल्लाह ईमान जी दौलत, दीन जी दौलत, इस्लाम जी दौलत सिर्फ़ उन शख्स खे ॾींदो आहे जंहिंखो अल्लाह राज़ी हुजे। इबादत जी तौफ़ीक़ अल्लाह साईं उनखे ॾींदो आहे जंहिंखो राज़ी हुजे। वल्लाहु यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब। अल्लाह तबारक व तआला रिज़्क़ ॾे थो जंहिंखे चाहे तो बग़ैर हिसाब किताब जे। वल्लाहु यरज़ुक़ु, अल्लाह साईं रिज़्क़ ॾे थो मन यशाउ, जंहिंखे चाहे तो बिग़ैर हिसाब, बग़ैर हिसाब किताब जे। मतलब हिकु त अल्लाह रिज़्क़ ॾे थो हर हिक खे जंहिंखे चाहे। ज़रूरी न आहे त उहो शख़्स मुसलमान हुजे या काफ़िर हुजे, अल्लाह खे राज़ी करण वारो हुजे या नाराज़ करण वारो हुजे, अल्लाह खे मञण वारो हुजे या न मञण वारो हुजे, हर हिक खे अल्लाह साईं रिज़्क़ ॾे थो ऐं बग़ैर हिसाब जे। मतलब उन रिज़्क़ जी अल्लाह साईं रिपोर्ट नथो वठे दुनिया में। अॼु असांजी कंहिंजी उमिरि 30 साल, कंहिंजी 50 साल, कंहिंजी 70 साल, इन सॼी उमिरि जे अंदरि कॾहिं ॻाल्हाइण जो बिल आयो आहे? असांजे वजूद जे अंदरि जेतिरा बि आज़ा, जेतिरी मशीनरी हले थी बग़ैर हिसाब जे हले थी, कॾहिं इन्हनि जो बिल न आयो आहे। एतिरनि सालनि में तव्हांजे अंदरि तव्हांजी मशीनरी रत ठाती, तव्हां जूं जंगूं इस्तेमाल थियूं, ज़ुबान इस्तेमाल थी, अखियुनि सां तव्हां ॾिठो, कननि सां तव्हां ॿुधो, हाणे इन समूरियुनि शयुनि जो बिल अदा कयो। कॾहिं इहा शइ न थी आहे। बिग़ैरी हिसाब जो मतलब अल्लाह साईं रिज़्क़ बि ॾे थो ऐं दुनिया जे अंदरि अल्लाह साईं हिसाब नथो वठे। बग़ैर हिसाब जे अल्लाह साईं इहो रिज़्क़ असांखे नसीब